नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे डीपले खां ख़बर ॾींदा हलूं त मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते डीपले में सिंधी मज़दूर तहरीक तरफ़ां योम मई मल्हायो वियो। शिकागो जे शहीदनि खे भेटिया पेश करण लाइ डीपलो में सिंधी मज़दूर तहरीक जे ज़िले सदर अज़ीम मुरीदानी जी अॻुवाणी में इस्लाम कोट बस स्टॉप खां रैली कढी। रैली बदीन स्टॉप तां थींदे दर्जी बाज़ार अलावाला चौक वटां गुज़रे शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदे प्रेस क्लब डीपलो ते पहुती। हीरा लाल, दिलीप राठौर, आज़ाद हंसराज डीपलाई, लाल महाराज, कमल रतनाणी, हरेश सूटा, राम रूपलो कोली, घनश्याम जागराणी, राजा डीपलाई, तनवीर वालम ऐं ॿियनि शिकागो जे शहीदनि खे सलाम पेश कयो। रैली में शहर जे मज़दूरनि, वापारियुनि, हर मुख़्तलिफ़ फ़िक्र जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। अॻुवाणनि शहर मुख़्तलिफ़ चौकनि ते मज़दूरनि खे ख़िताब कंदे चयो है त प्रेस क्लब डीपलो ते अवामी तहरीक जे अॻुवाण बिलाल बजीर ख़िताब कंदे चयो त थरकोल में मक़ामी मज़दूरनि खे रोज़गार ॾिनो वञे, मज़दूरनि जी मज़दूरी वधाई वञे, हुकूमत नए टैक्सनि खे ख़तमु करे मज़दूरनि खे रिलीफ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।